नाज़रीन, सांगड़ में फंक्शनल लीग चौक एमपी हुर जमायत जो खलीफ़ो अली गुलाम निसावाणी पुरसाड़ो में गोली लगन करे जख्मी थी पियो आहे। नवार सलाइन ते मौजूद है नादिर बुर्दी। जी नादिर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, सांगड़ में साबका एमपी है और जमायत पीर पगारे के खलीफे अली गुलाम निजाम मानी के संदस ड्राइवर के फार्म हाउस वाले हंध ते पुरसान नमूने गोलियों लगन सो जख्मी थी पिया हैं, जिन्हनि मां एमपी खलीफो अली गुलाम निजाम मानी के संदस इलाज लाइ कराची अस्पताल मुंतकिल कियो वियो आहे, जिते जख्मी ड्राइवर के नवाब शाह अस्पताल मुंतकिल कियो आहे। संदस इलाज हलंदड़ आहे। ये वाक़ियो जोल थाने जे हद सवील फ्रूट फार्म जे जगह ते पेश है, जिनमें गोलियों लगन सबब खलीफो अली गुलाम निजाम मानी संदस ड्राइवर जख्मी थी पिया हुआ। जख्मी थी पिया आहिनि, जिते होॾां सांगड़ जे डॉक्टर मूजिब खलीफो अली गुलाम निजाम मानी के हथ में गोली लॻल आहे, जॾहिं त उन जे ड्राइवर के 3 गोलियूं लॻल आहिनि, जंहिंमें हिकु हथ में ऐं 3 गोलियूं जेके आहिनि पेट में लॻल आहिनि, जेको हिन वक़्तु नवाब शाह अस्पताल में दाख़िल आहे। खलीफो अली गुलाम निजाम मानी जे वारसनि मौजूद पिस्तौल साफ़ करण दौरान वाक़ियो पेश आयो। होॾां जोल पुलिस मौजूद वाक़िए जी जांच करे रहिया आहिनि त वाक़ियो कीअं पेश आयो आहे। जी नादिर, अवां जी महिरबानी।